नासिर एक ॿी अहम ख़बर शामिल कंदासीं नसीराबाद खां त नसीराबाद में JUI पारां पाणी खोट ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो आहे। JUI कारकुननि पारां इंडस हाईवे ते धरणो हयो वियो जंहिं सबबि ट्रैफ़िक मुअतल थी वई। एहतजाज कंदड़नि जो चवणु आहे त पाणी खोट सबबि फसल तबाह थी रहिया आहिनि। अवां नाज़िरीन अहम ख़बर ॾियूं पिया नसीराबाद में JUI पारां पाणी खोट ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो आहे। JUI कारकुननि पारां इंडस हाईवे ते धरणो हयो वियो जंहिं सबबि ट्रैफ़िक मुअतल थी वई। एहतजाज कंदड़नि जो चवणु आहे त पाणी खोट सबबि फसल तबाह थी रहिया आहिनि। नसीराबाद में JUI पारां पाणी खोट ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो आहे। तफ़सील लाइ राब्तो कयो आहे सिंध टीवी न्यूज़ रिपोर्टर अल्लाह बख़्श कुरैशी सां। जी अल्लाह बख़्श, अपडेट कजो इन हवाले सां एहतजाज कयो वियो आहे पाणी खोट ख़िलाफ़। जी बिल्कुल नसीराबाद इंडस हाईवे ते काज़ी पेट्रोल पंप सां जमियत उलमा इस्लाम फज़ल रहमान ग्रुप जे सॾ ते नसीराबाद ऐं वारह तालुके जी मुख़्तलिफ़ शाख़ुनि में मीरवा शाख, अथर शाख, चिमनी शाख, मंगल शाख, कुहाड़ शाख समेत ॿियूं मुख़्तलिफ़ शाख़ूं आहिनि। कीलोवा इन्हनि में मुसलसल ज़रई पाणी न पहुतो आहे। ज़रई पाणीअ जी खोट जे ख़िलाफ़ इंडस हाईवे ते हिननि शामियाना हणी रुकावटूं विझी धरणो हयो आहे। धरणे सबबि इंडस हाईवे ते ॿिन्ही तरफ़नि खां केतिरियूं सभनि जी तइदाद में हिन वक़्तु गाॾियूं बीहिजी वियूं आहिनि ऐं धरणे जी अॻवानी मौलवी मोहम्मद सिद्दीक़ मंगणे जो, मौलवी यासीन कामिलो, मोहम्मद हसन बाज़री ऐं उन सां गॾोगॾु मुख़्तलिफ़ सियासी समाजी तंज़ीमूं FTP ऐं ॿियूं तंज़ीमूं बि धरणे में शरीक थियूं जिन जा अॻवान बि धरणे में मौजूदु आहिनि। इन दौरान हिननि जो मुतालबो आहे त अॼु 15 ऑगस्ट आहे ऐं 15 ऑगस्ट ताईं पाणी मुकमल पहुची वेंदो आहे ऐं ज़मीनूं जेको आहे आबियारियूं थी वेंदियूं आहिनि। पर अॼु 15 ऑगस्ट ताईं असांजे शाख़ुनि में पाणी जो गुत बि कोन्हे को। शाख़ूं फुकल आहिनि। बेजारो असां जेको लख जा भरे ॿिज वरिता हुआ उहे असांजा ॿिज सड़ी विया आहिनि। उहे ॿिज असांजा हाणे माल बि नथो खाए। पाणी खोट जे करे बुख पधाली खुश्कसाली वधी रही आहे। माल मथा इंसान पाणीअ जे न हुजण जे करे बुख मरी रहिया आहिनि। उन्हनि मुतालबो कयो आहे त जेसीं ताईं पाणी न पहुचाए वेंदो हीउ असांजो लॻल धरणो जारी रहंदो। भले हफ़्तो गुज़री वञे पर असां हिते ई वेठा हूंदासीं। असांखे जेसि ताईं पाणी न मिलंदो हीउ एहतजाज जारी रहंदो। जी ठीकु आहे, वॾी महिरबानी अल्लाह बख़्श तफ़सील ॾियण जे लाइ।